चाहिए। तुमसे मिलने लहद में नबी आएंगे, बोलो तन्हाई में और क्या चाहिए, बोलो तन्हाई में और क्या चाहिए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ईसाल सवाब यानी सवाब मोकिलणु मरहूमिन जे लाइ, जेके बि मग़फ़िरत गुज़ारे विया आहिनि, इंतकाल करे विया आहिनि, उन्हनि जे लाइ सवाब मोकिलणु। पोइ क़ुरान शरीफ़ जी आयतुनि जे ज़रिए, मानी जे ज़रिए, पाणी जे ज़रिए, ख़ैरात जे ज़रिए, या उन्हनि जे पारां हज या उमिरे करण जे लाइ। हदीस में आहे, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेके तव्हांजा मरहूमीन आहिनि, वालिदैन पीउ माउ, उन्हनि जे पारां तव्हां हज उमिरो करे सघो था, उन्हनि ताईं उन्हनि जो सवाबु पहुचंदो। पर उनजे तव्हां जेकॾहिं हज उमिरो पंहिंजे पीउ माउ जे तरफ़ां कंदव त तव्हांजे नेकियुनि में बि का कमी या घटिताई न थींदी, पर तव्हांखे बि ओतिरो ई सवाबु मिलंदो जेतिरो हज उमिरे करण जो आहे। पर तव्हांजे पीउ माउ जे लाइ जेकॾहिं कयो था त उन्हनि ताईं बि उहो सवाबु पहुचे थो। ॿियो, क़बर ते पाणी हारणु, ख़ासि तौर ते जंहिं महिल तदफ़ीन थिए थी, शुरू में पाणी हारियो वञे थो, उन हवाले सां इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जो फ़रमानु आहे त क़बर ते पाणी हारियो, जेसि ताईं उहो मिटी आली हूंदी तेसि ताईं अज़ाब क़बर खां उहो महफ़ूज़ रहंदो हो मैयत। पाणी हारण जो तरीक़ो इहो आहे त सेरांदी वारे पासे खां काबतुल्लाह ॾांहुं, काबे ॾांहुं मुंहुं करे सेरांदी खां पाणी शुरू कजे, वेंदे पेरांदी वरी ॿियो पासो अची साॻी जाइ ते सेरांदी खां अची ख़तमु कजे, पोइ बाक़ी बचियल पाणी जेको आहे विच ते हारिजे। पाणी हारणु क़बर जे मथां तमामु ज़रूरी आहे। इमाम चए थो त हिन सां हुनखे सवाबु मिले थो, क़बर अज़ाब खां महफ़ूज़ रहे थो जेसि ताईं पाणी हुन ते हारियल आहे, आली आहे मिठी। ॿियो त सावक जेकी बि आहे उहो अलाह साईं जो ज़िक्र करे थी। साई सावक में जेकी बि शइ अची थी वञे उहा बि ज़िक्र ख़ुदा करे थी। वण आहिनि, गाह आहे, ॿूटा आहिनि सावा, त साओ गाह जा जेके बि सावक आहे, जेकॾहिं क़बर ते हूंदी त ख़ुदि उहा सावक ज़िक्र करे थी त उन क़बर, तंहिंजे करे वण ॿूटा जेको आहे सो उन ते पोखणु क़बर ते तमामु ज़रूरी आहे। ॿियो, उन खां अलावा जेको क़ुरान शरीफ़ जूं पढ़ियो थो वञे, ख़ासि तौर ते जुमे जे ॾींहुं या जुमे जी राति, उहो उन जे लाइ इहो आहे त हदीस में आहे त आयतुल कुर्सी जेकॾहिं जुमे जी राति पढ़ी वञे त उनखे 70 नबियनि जे एमालनि जेतिरो उनखे मैयत खे सवाबु मिलंदो। हिकु आलिम आहे जंहिं ख़्वाब में ॾिठो त क़ब्रस्तान जी क़बरूं आहिनि उहे खुली वियूं आहिनि, मुर्दा उन मां निकिरनि था, ऐं आसमान मां जेको आहे फ़रिश्ता जेको आहे सो तश्तनि में उन जे लाइ एमाल खणी अचनि था, ऐं हर एक खे उनजो एमाल मिलनि थियूं, नेकियूं मिलनि थियूं, जेको उन जे लाइ पोयनि जेको आहे सो कुझु कयो आहे। सभु ॾाढा ख़ुशि आहिनि, ऐं जेको आहे सो तश्त जेको आहे सो भरियूं वरी क़बर ॾांहुं खणी वञनि था। एतिरे में उहो ॾिसे थो हिकिड़ो नौजवान जेको फाटल पुराणनि कपिड़नि में बीठो आहे, ॾाढो मायूस ऐं ॾाढो ॾुखारो बीठो आहे, ऐं उन खां उहो पुछे थो त तूं जेको आहे सो छो मायूस बीठो आहे। हुन चयो त उन्हनि जूं जेके हुया मुर्दा, उन्हनि जे पोयनि वालिदैन, मिटनि माइटनि, दोस्तनि, उन्हनि जे लाइ नेकियूं मोकिलियूं, सवाबु मोकिलिया, जेके फ़रिश्ता उन्हनि जे लाइ खणी आया हुआ। पर मुंहिंजो पोइ ते केर बि कोन्हे, सिर्फ़ु मां आहे, उहा बि दुनिया जे कमनि कारनि में मसरूफ़ थी वई आहे, ऐं उन ॿी शादी करे छॾी आहे, ॿियो पीउ कोन्हे, औलाद ॿाहिरि कोन्हनि, माउ ई आहे जंहिं जेको आहे सो मुंहिंजे पीउ जे मरण खां पोइ ॿी शादी करे छॾी आहे, ऐं दुनिया जे कमनि कारनि में मसरूफ़ थी वई आहे। बाक़ी पोइ ते ॿियो केरु बि कोन्हे जेको मुंहिंजे लाइ नेकियूं या सवाबु या कुझु ख़त्मो या क़ुरान शरीफ़ पढ़े। उहो आलिम चए थो जीअं ख़्वाबु मुंहिंजो ख़तमु थियो त मां हुनजे ॿुधायल हुन एड्रेस ते पहुतुसि, हुनजी माउ सां मिलियुसि, हुनखे मां ख़्वाबु ॿुधायो, हुन चयो बाक़ी सही ॻाल्हि आहे, मां बि शादी करे छॾी आहे, पंहिंजे पुट खे जेको आहे सो बिल्कुलु उहो विसारे छॾियो आहे। हुन मूंखे 1000 दरहम ॾिना त मुंहिंजे पुट जे तरफ़ां हे तूं सदको कजांइ, आईंदा मां हुनजे लाइ क़ुरान शरीफ़ पढ़ंदुसि। बाद में उहो आलिम ख़्वाबु ॾिसे थो, चए थो त उहो नौजवान मूंखे मिलियो ख़्वाब में, उहो चए थो त तव्हां जेको मुंहिंजे लाइ सदको कयो, मूं ताईं हुनजो सवाबु पहुतो आहे, ऐं मूं ताईं जेको हाणे क़ुरान शरीफ़ पढ़ियो थो वञे हुनजो सवाबु मूंखे मिले थो।
हिकु ॿियो आलिम आहे पंहिंजे किताब में लिखे थो, पंहिंजे ख्वाब जो ज़िक्र करे थो, तो ख्वाब ॾिसे थो जंहिंमें क़ब्रिस्तान जा मुर्दा आहिनि, का शइ पाण में विरहाइनि था, तक़सीम कनि था। पोइ हिक खां पुछे थो तव्हां छा था विरहायो पाण में? उहो चए थो त हिकु शख़्स क़ब्रिस्तान में आयो जंहिं सूरह इख़लास कुल वल अहद असांजे लाइ पढ़ी ऐं हदियो कयो, उनजो सवाबु जेको असांखे मिलियो आहे उहो 1 साल थी वियो आहे असां उनजो सूरह इख़लास जो सवाबु जेको आहे पाण में तक़सीम करे रहिया आहियूं। सो उनजे करे पंहिंजे मरहूमीन खे कॾहिं बि विसारणु न घुरिजे, छो जो उनजे लाइ जेकॾहिं क़ुर शरीफ़ जेको पढ़ियो थो वञे त उन्हनि खे बि सवाबु मिले थो ऐं ख़ुदि पढ़ण वारे खे बि सवाबु मिले थो ऐं उनखे बि उहो दुआऊं कनि था त उन असांजे लाइ नेकियूं या सवाबु मोकिलियो आहे। उनजे करे जुमे जी राति या जुमे जे ॾियारे ज़रूरु पंहिंजे मरहूमिन खे यादि करणु खपे, उन्हनि जे लाइ सूरह फातिहा ऐं जेको आहे सो कुल शरीफ़ पढ़णु घुरिजे। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद।